पाणी कमीशन जे सरबराह जस्टिस रिटायर्ड अमीर हानी मुस्लिम JWD3 शुगर मिल इंतजामिया पारां ख़ारिज थींदड़ पाणी जो छोड़ फीडर वाह में करण जो नोटिस वठंदे सिविल जज जी निगरानी में जांच करण ऐं ट्रीटमेंट प्लान जे फाल हुजण या न हुजण बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमीर हानी मुस्लिम घोटकी जे दौरे ते पहुतो, जिते हुन शहर मां निकिरंदड़ बगोवाह जो मुख़्तलिफ़ पासनि, डिस्पोजल प्लांट ऐं ॿियनि हंधनि जो जाइज़ो वरितो। उन मौके ते TMO नादर शाह अमरोटी, मुख्तियारकार लाला इंसाफ पठान, ADC1 सलीमुल्ला ओडो, आपाशी इंजीनियर फवाद मेमन, डायरेक्टर सीडा मसूद सियड़ ऐं AC मलिक इकराम समेत ॿियनि अमलदारनि खेसि पाणी जे मनसूबनि बाबति ब्रीफिंग ॾिनी, पर उन बावजूदि पाणी कमीशन जो सरबराह मुतमिन न थी सघियो। जस्टिस रिटायर्ड अमीर हानी मुस्लिम बगोवाह में नेकाला वारे पाणी जा पाइप लॻाइण ऐं सफ़ाई न थियण ते कावड़ जो इज़हार कयो, जॾहिं त पब्लिक हेल्थ खे डिस्पोजल लॻाइण लाइ मिलियल ज़मीन तां फौरी तौर कब्ज़ो ख़तमु कराइण जो पिणु हुकुम ॾिनो वियो। पाणी कमीशन जे सरबराह आॾो हिकु रहवासी पाणी खणी अची पहुतो, जंहिं चयो त असां ही गंदो पाणी पीऊं था, अवां बि पी ॾिसो त अंदाज़ो थी वेंदो त असां कहिड़े हालत में रहूं पिया। मेहरान लेबर फेडरेशन जे चेयरमैन डॉक्टर मेहताब सुमरो ऐं ॿियनि अमीर हानी मुस्लिम अॻियां दाहियो त शुगर मिल्स वारा ज़हरीलो पाणी वाह में छोड़ कनि था, नतीजे में जानी ऐं माली नुक़सान थिए पियो। उन ते हुन सिविल जज अलीगुल चांडियो खे हुकुम ॾिनो त अवां शुगर मिल्स वञी जाइज़ो वठो ऐं उन जी रिपोर्ट ॾिनी वञे। अमीर हानी मुस्लिम बगोवाह जी लाइनिंग, खाटरी ऐं ॿियनि कमनि में थियल बेक़ाइदगियुनि तोड़े शफ़ाफ़ कम न थियण बाबति शिकायतुनि ते पिणु आपाशी सेक्रेटरी जमाल मुस्तफ़ा खे फौरी तौर जांच करण जो हुकुम ॾिनो। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध TV न्यूज़, घोट।